कंधड़ा खां ख़बर शामिल कयूं पिया। इरशाद अली ओढाणो जे रिपोर्ट मुताबिक़ कंधड़ा जे पस गिरदाईअ वारे इलाइक़े दारावान भरिसां ॻोठ पारू फ़कीर ओढाणो में आल पाकिस्तान ओढाणा इताद जो सरगर्म कारकुन ऐं जाखोड़ी नौजवान रियाज़ अहमद ओढाणो पंहिंजे साथियुनि सजाद ओढाणो ऐं फराज़ अबड़ो समेत नौजवान सहाफ़ी इरशाद अली ओढाणो ऐं सहाफ़ी जावेद अली ओढाणो जिन जे ॾिनल आजाणे में शिरकत कई। उन मौक़े ते रियाज़ अहमद ओढाणो चीफ सरदार ग़ुलाम दस्तगीर ख़ान तरफ़ां मिलियल पैगाम बिरादरीअ ताईं पहुचायो। सरदार साहब पंहिंजे पैगाम में चयो त बिरादरीअ खे घुर्जे त पाण में इताद जे सिफ़नि में बरक़रार रखंदे भाईचारी ऐं ॿधीअ ते यकीन करे। इहा पाण में थियल ॿधी अव्हां खे कंहिं सुठे ऐं बहितरीन मंज़िल ॾियारे सघे थी। उन वधीक पैगाम में चयो त जेतिरो थी सघे पंहिंजे बचड़नि खे आला तालीम ऐं तरबियत जे तरफ़ गामज़न कयो त जीअं उहे मुस्तक़बिल में पंहिंजो ऐं पंहिंजी क़ौम ऐं मुल्क जो नालो रोशन करे सघनि। इलाइक़े में रहंदड़ ओढाणा बिरादरी पंहिंजे सरदार जी वाखाण कंदे चयो त असीं केतिरा न ख़ुशनसीब आहियूं जो असांजो चीफ सरदार लिखियल पढ़ियल ऐं बिरादरीअ लाइ सुठी ऐं मानाइती सोच रखंदड़ आहे।